नाज़रीन, सूबाई वज़ीर सईद गनी मीडिया से ॻाल्हाए रहियो। संचोण ते इमरान ख़ान जेको चवंदो हो त माण्हुनि खे रोवारींदसि, हाणे पाण रोई रहियो आहे। तहरीक अदम एतमाद जी वोटिंग ते इन्हनि खे इबरतनाक शिकस्त मिलंदी। इत्तेहादी इन्हनि खे ॿुधनि था, चांहि पीअनि था, पोइ चवनि था त पोइ ॿुधाईंदासीं। सूबाई वज़ीर सईद गनी जो चवणु हो त जेको चवंदो हो मां उन्हनि खे रोवारींदसि, हाणे पाण रोए पियो। इमरान ख़ान जेको चवंदो हो त माण्हुनि अॻियां न रहंदसि, हाणे हिकु हिकु माण्हू जे पेरनि अॻियां वञे थो ऐं रोए थो। नाज़रीन, सूबाई वज़ीर सईद गनी चयो त इमरान ख़ान खे कुझु ॾींहंनि खां पोइ अॻूणो वज़ीर आज़म न चयो वेंदो, अॻूणो अज़ीम चयो वेंदो। बेतमादी वारी रिथ ज़रूरु कामयाब ईंदी। इमरान ख़ान जी तक़रीर मां साबित थी वियो त हू हाराए चुको आहे। सूबाई वज़ीर सईद गनी मीडिया सां ॻाल्हायो आहे। संचोण ते इमरान ख़ान अॼु हिकु इत्तेहादी जे घर धिका खाइण वियो। इमरान ख़ान खे कुझु ॾींहंनि खां पोइ अॻूणो वज़ीर आज़म चयो वेंदो। सूबाई वज़ीर सईद गनी मीडिया सां ॻाल्हाए रहियो। संचोण ते बेतमादी रिथ ज़रूरु कामयाब थींदी। सईद गनी जो चवणो त इमरान ख़ान जी तक़रीर मां साबित थी वियो त हू हाराए चुको आहे।